शहदादपुर बार एसोसिएशन में एसएसपी सां गॾु शाहनवाज़ चाचड़ जो शानदार आजाणो। शहदादपुर बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट किशोर कुमार जी मेज़बानी हेठि ज़िले सांगड़ जे एसएसपी शाहनवाज़ चाचड़ जे मान में बार रूम अंदर शानदार आजाणी तकरीब मुंतक़िद कई वई। तकरीब में डीएसपी शहदादपुर हक नवाज़ ओढो, एसएचओ शहदादपुर ज़ुल्फ़कार पाई, बार एसोसिएशन के उहदेदारनि, सीनियर वकीलन ऐं ॿियनि मोज़िज़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वकील बिरादरी एसएसपी सांगड़ के शहदादपुर में अमन अमान, मंशात, समाजी बुराइनि, वधंदड़ ॾोहनि ऐं अवाम के दरपेश ॿियनि मसइलनि बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। वकीलन समाज दुश्मन अंसरनि खिलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे सख़्त क्रैकडाउन जारी रखण ते ज़ोर ॾींदे पुलिस सां हर मुमकिन सहकार करण जी पिण ख़ातिरी कराई। एसएसपी शाहनवाज़ चाचड़ बार एसोसिएशन पारां कयल मानाइती आजायां ते थोरा मञींदे चयो त कानून जे बालादस्ती शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ ऐं ॾोहारी अंसरनि खिलाफ़ बेरहम कार्रवाई पुलिस जी अवलियन तरजीह आहे। हिन यकीन ॾियारायो त शहदादपुर में अमन अमान जे वधीक बहितरी, मंशात ऐं समाजी बुराइनि जी ख़ात्मे लाइ असराइता क़दम खयां वेंदा, जॾहिं त पुलिस ऐं वकील बिरादरीअ जे गॾियल सहकार सां इंसाफ़ जी फ़िरहामी ऐं पाईदार अमन खे वधीक मज़बूत बणायो वेंदो।